मेहड़ भरिसां ॻोठ सोझरो जे रहवासियुनि नादर हुसैन, अब्दुल मजीद, वज़ीर अली, अलीशेर खोसो ऐं ॿियनि नेशनल प्रेस क्लब मेहड़ पहुची एहतिजाज कंदे दायो आहे त 2 ॾींहं अॻु मेहड़ ऐं फरीदाबाद पुलिस असांजे ॻोठ ते चढ़ाई करे ॻोठ मां 2 नौजवाननि मुख़्तियार खोसो ऐं मुमताज़ खोसो खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। असांजो भाउ खे मुख़्तियार खे मुमताज़ भाणेजा असांखे चई उनखे मीरवाणी लॻ उतां छोकिरे असांखे राति ॾींहं जो छापो 3 बजे उनखे ॿधी खणी विया आहिनि। अॼु ताईं ज़ाहिर न 3 ॾींहं कल्ह खां वठी अॼु ज़ाहिर न आहे। पोइ इन जे लाइ असां गुज़ारिश कयूं था DIG खे, SP खे, मुख़्तियार असांजे DSP खे, पर इनखे असांजी महिरबानी करे असां हमारा जॾहिं हिननि जे हथ में किथे बि आहे ज़ाहिर कयो वञे, कोर्ट ते पेश कयो वञे, पोइ उते ज़ाहिर कयो वञे। पुलिस नौजवाननि बाबति कुझु बि ॿुधाइण लाइ तयार ई नाहे। हुननि चयो त असांखे शक आहे त पुलिस नौजवाननि खे कूड़े मुक़ाबले में माराए छॾींदी। हुननि घुर कई त पुलिस हथां खंभे गुम कयल नौजवाननि खे बाज़ियाब करायो वञे। अगरि हुननि ते को बि केस दाख़िल आहे त खेनि अदालत में पेश कयो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। पीर राहिब, क़ौमी हक़ीक़त, मेहड़।